नाज़रीन, मीरपुर माथिल लिबर्टी पावर प्लांट जी नाअहली सबब प्लांट में 2 मज़दूरनि शौकत लोलाई और ज़फर सुमरो सड़ी ज़ख्मी थी पिया हुआ, जिन जो इंतजामिया पारां को भी इलाज नाहे कराया वियो। वधी तफ़सील ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी रिपोर्ट में। लिबर्टी पावर प्लांट मीरपुर माथिलो में गुज़िरे ॾींहुं जो गणंदड़ वाक़ियो पेश आयो। शौकत अली लोलाई और ज़फर अली सुमरो जेके बिजली की तारनि में सड़ी पिया हुआ, इंतजामिया जी नाअहली सबब उन्हनि जा जेके दर्दनि जा दरमान आहिनि उहे अञा ताईं बहितर थी न सघिया आहिनि। वारसनि अॼु हिते लिबर्टी पावर प्लांट जे गेट ते धरनो लगायो आहे, एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहिनि। अचो त हिननि खां वीचार वठूं हिननि जो उन हवाले सां छा चवणु आहे। कल आयो आहे पावर प्लांट में कम ते, हिते आयो आहे 7 बजे पोइ अंदरि पेठो आहे अनसेफ्टी कमु करायो अथनि। काट वठी हिन खे चवनि वञी कमु कर जीअं चढ़ियो आहे फटे ते फटा रखंदो पियो, उते करंट लॻो था महसूसु न कयो। वरी चयो संजगी घाथ ॾिनो था, उते जवान खे लॻी विया पा मथां छोला किरिया आहिनि ट्रांसफार्म जा। जीअं पा जा छोला किरिया आहिनि, जवान टंगियो खड़ो रहियो आहे, कोई माण्हू न आहिनि सॼो उन पासे में। कोई साईं मदद न कई अथनि। हिते खणी हिन अस्पताल में सटियो न आहे, जंहिंमहिल असांजा छोकिरा हर शइ पहुता वञी उते जीअं पहुता ॾिठो छोकिरे जी का हालत न आहे भाऊ, सफ़ा सड़ियल हो, हे सॼो सड़ियल हो, यूनिफॉर्म हो सॼो टोटली सड़ियल हो। उते त को होश बि न हो, न कंहिंखे का ॻाल्हि न का पंध। छोकिरे खे पोइ इन जो डॉक्टर हो हिकिड़ो, उहो जेको खणायो छोकिरे खे, जंहिंमें गंबाट अस्पताल में सटियो अथनि वञी। वाक़ियो ईअं थियो आहे जे कंहिं बि फैक्ट्री में जेको हूंदो आहे उते हिकिड़ो शेड्यूल हूंदो आहे, उन्हनि जो हिकिड़ो रूटीन हूंदो आहे, उन्हनि जो परमिट हूंदो आहे। परमिट खां पोइ जेको आहे उहो माण्हू कम ते वेंदो आहे ऐं उन खां पोइ तालो हूंदो आहे उन्हनि जो, उहो तालो कंहिं खोलियो ऐं परमिट कंहिं लातो, उन खां पोइ कम ते कंहिं मोकिलियो। असांखे इहो वाज़े तौर ते लिबर्टी पावर प्लांट वारा ॿुधाइनि त हिन सां मसइलो कीअं पेश आयो। कल्ह वाक़ियो थियो हुयो लिबर्टी पावर प्लांट जे अंदरि। हे लिबर्टी पावर प्लांट जी जेकी इंतज़ामिया आहे उनजी लापरवाही जी वजह खां मज़दूर जो एॾो वॾो एक्सीडेंट थियो आहे। तव्हांखे सॼनि खे ख़बर हूंदी त उनजो 70% हो सड़ी चुको आहे। उन ग़रीब जी काई इमदाद कोन थी कई वञे। हो उते लावारस करे उनखे ख़ैर में राणीपुर में लावारस करे छॾे लिबर्टी जा मुलाज़िम वापसि अची विया आहिनि। इन ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। असांजे DC साहब खे, असांजे ज़िले जी इंतज़ामिया खे अपील था कयूं त इन सां इंसाफ़ कयो वञे। कल एक हादसा हुआ है जिसमें 2 वर्कर्स को इलेक्ट्रिक शॉक लगा है। उसके ऊपर इन्वेस्टिगेशन हो रही है ताकि किसके ऊपर इल्ज़ाम दिया जाए। जो बाहर के इदारे हैं हमने उनको रिपोर्ट की है, जिसमें वापडा है, नेपरा है, लेबर डिपार्टमेंट है, लोकल पुलिस है, सिविल एडमिनिस्ट्रेशन है। तो हम चाहेंगे कि गैर जानिबदार इदारे जो हैं वो तहकीक करें और वो उनकी तहकीक शुरू हो गई है। कल से भी पुलिस के लोग आए थे जिन्होंने मौके का जायज़ा भी लिया है, तो हमें उनकी इन्वेस्टिगेशन की रिपोर्ट का इंतज़ार है। जेको कल वाक़ियो थियो उन में जेको आहे इन मरीज़ खे असां गेम्स हॉस्पिटल गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस गंबट में खणी वियासीं बर्न्स वार्ड में। उते उन्हनि जे प्रोफेसर उन्हनि जी ओवरऑल सॼी असेसमेंट कई। उनजो जेको डॉक्टर जे मुताबिक़ 72% ऑलमोस्ट जिस्म सड़ी चुको हुयो। ठीकु आहे, उन में कुझु सुपरफिशियल हूंदो आहे, कुझु डीप हूंदो आहे। उहो वरी मेडिकल टर्मिनोलॉजी में उहो उनखे असेस कंदा आहिनि। हाणे उन लाइ उन्हनि चयो त असांखे कम अज़ कम 72 आवर्स माना 3 कलाक दरकार हूंदा, उन खां पोइ सॼी क्लियर पिक्चर थींदी त छा आहे। मोहम्मद कासिम कलवर, मेहरान TV, मीरपुर।